हर साल दुनिया भर में डेंगी बुखार या 10 खां 40 करोड़ केस रिपोर्ट थियनि था पिया। रुगो पाकिस्तान में 2021 में 53,000 केस रिपोर्ट थिया, जंहिंमां 224 अमवातूं ऐं 2022 में 79,000 केसिस ऐं 149 ज़िंदगियूं ज़ाया थी वयूं। डेंगी बुखार हिकु वायरस काज़ कराईंदो आहे जेको हिकिड़े मख़सूस मच्छर में मौजूदु हूंदो आहे, जंहिं मच्छर जो नालो एडीस इजिप्टी आहे। डेंगी बुखार बाबति कुझु ग़लति अफ़वाहूं आहिनि, अचो त उन जे बारे में ॻाल्हायूं। सभिनी खां पहिरीं ग़लति अफ़वाह इहा आहे त डेंगी बुखार सिर्फ़ु बरसाती मौसम में थींदो आहे। हालांकि न आहे, डेंगी बुखार साल जे कंहिं वक़्तु बि तव्हांखे थी सघे थो। हुनखे हिकु थोरो पाणी वग़ैरह खपे, मच्छर उते ग्रो कंदो ऐं डेंगी बुखार तव्हांखे थी सघे थो। ॿी ग़लति अफ़वाह इहा आहे त डेंगी वारो मच्छर सिर्फ़ु राति जो चकणंदो आहे। हालांकि डेंगी वारो मच्छर जेको एडीस इजिप्टी आहे उहो डे बाइटर आहे, उहो रुगो ॾींहुं जो चकणंदो आहे। सुबुह जे टाइम ते इहो वधीक सरगर्म हूंदो आहे, सुबुह 6 खां 8 बजे ताईं। टीं ग़लति अफ़वाह इहा आहे त डेंगी वारो मच्छर सिर्फ़ु ख़राबु पाणी ते थींदो आहे। हालांकि डेंगी वारो मच्छर साफ़ु पाणी ते अमूमन थींदो आहे। हालांकि उहो साफ़ु पाणी तव्हांजे घर जो हुजे, प्लास्टिक जी कंटेनर जो हुजे, या तव्हांजे लान ऐं बाग में जेको पाणी आहे, या तलाउ जेको मछी वारो आहे, किथे बि थी सघे थो। चौथीं ग़लति अफ़वाह इहा आहे त अगरि कंहिंखे डेंगी वग़ैरह थिए थो त ज़िंदगी भर उहो उन खां महफ़ूज़ आहे। हालांकि डेंगी वायरस जा 4 सीरोटाइप्स हूंदा आहिनि। जंहिं सीरोटाइप सां तव्हां इन्फेक्ट थींदा हो, तव्हां रुगो उन ख़िलाफ़ु ई तव्हांजी क़ुवत मुदाफ़िअत स्ट्रॉन्ग हूंदी आहे। जेके 3 स्टिल ॿिया सीरोटाइप्स आहिनि, अगरि तव्हांखे हुन मां इन्फेक्शन थिए थो त उहो वधीक अञा ख़तरनाक साबित थी सघे थो। 5हीं ग़लति अफ़वाह इहा आहे त डेंगी बुखार सिर्फ़ु गरम इलाइक़नि में थींदो आहे। हालांकि न आहे। हाणे पोएं साल केपीके मां 14% डेंगी बुखार जा केस रिपोर्ट थिया, सो बि उहो थधो सूबो आहे ऐं थधा शहर आहिनि हुतां जा। जेका 6हीं ग़लति अफ़वाह इहा आहे त डेंगी बुखार जो न का वैक्सीन आहे, न को इलाजु आहे। हालांकि डेंगी बुखार जी वैक्सीन बि आहे, जंहिंखे डेंगवाक्सी वैक्सीन जेका ॿारनि में इस्तेमालु कई वेंदी आहे, पर पाकिस्तान में अवेलेबल कान्हे। ऐं प्लस में इनजो इलाजु बि आहे। असां पेशेंट खे हाइड्रेट कंदा आहियूं ऐं सपोर्टिव ट्रीटमेंट हलाईंदा आहियूं। अगरि उहो काफ़ी सिक आहे त हुनखे असां हॉस्पिटलाइज़ कंदासीं। सो अगरि इहा वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त हिन वीडियो खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं हिनखे शेयर कजो, ताकी इहा आगाही सभिनी ताईं वञी सघे। थैंक यू।